बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, उम्मीद है खैरियत सां हूंदो। सिंध जा मोती आऊं तव्हां जो मेज़बान इमरान अली मेमन। 14 अगस्त तमाम घणिन कुर्बानियुनि खां पोइ मुल्क वजूद में आयो ऐं असांखे आज़ादी मिली। न त हिन वक़्तु असीं अञा बि अंग्रेज़नि जा ग़ुलाम हुजूं हा। भले असां वटि गैस न आहे, बिजली न आहे, सहूलतूं न आहिनि, पर पोइ बि असीं आज़ाद आहियूं। जीअं फ़लस्तीन आज़ाद कोन्हे, छो जे आज़ादी जी अगरि क़ीमत तव्हांखे पुछणी आहे, फ़लस्तीनियुनि खां पुछो, कश्मीरियुनि खां पुछो, बोस्निया जे मुसलमाननि खां पुछो। अॼु असां सां मौजूद आहिनि टाउन चेयरमैन साईं हसन मुर्तज़ा शाह साहब। उन्हनि खां पुछंदासीं त सर कीअं थी अॼु जी तव्हांजी तकरीब? सर अस्सलाम वालेकुम। सर वालेकुम अस्सलाम। ठीकु आहे सर, ख़ैरियत आहे? मज़े में। सर कीअं थी तकरीब अॼु? माशाल्लाह माण्हुनि जो तमामु घणो तादाद मौजूद हो हिते। कीअं था ॾिसो जी तकरीब? औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सभ खां पहिरीं त अव्हां जी महिरबानी, अव्हां असांखे टाइम ॾिनो आया ऐं पंहिंजो अॼु अल्हम्दुलिल्लाह असां ॾे सभ खां वॾी ॻाल्हि आहे मुबारकबाद पेश कंदुसि सॼी क़ौम खे, ख़ासि करे मुंहिंजे मटियारी जे माण्हुनि खे त अॼु असांजे लाइ जो जशन आज़ादी जेको कंहिं त्योहार खां, कंहिं ईद खां, कंहिं ख़ुशीअ खां घटि कोन्हे। असां लाइ वॾो ईद जो समा आहे अॼु। बेशक अल्हम्दुलिल्लाह असां ॾे ॿी बि हिकिड़ी हिते ॾाढी सुठो हिकिड़ो इवेंट थियो असां ॾे हिते। अव्हां जो इमरान भाई ॾाढो सुठो पहिरियों चकर जेको हर इलाइक़े में हूअं ख़ैर ख़्वाहिश बि आहे त हर इलाइक़े में थियणु घुरिजे प्रोग्राम। अल्हम्दुलिल्लाह उहो बि थियो। वरी असां ॾे टाउन कमेटी मटियारी में हूअं त इहो हूंदो आहे त सुबुह जो 8 बजे जेकी फ्लैग राइज़िंग जी हिकु सेरेमनी हूंदी आहे, उन हिसाब सां। पर छो त हिन दफ़े वेकेशन्स काफ़ी तवील थी जंहिंजे करे असां इहो सोचियो त राति जो कजे। छो त सुबुह जो गर्मी थिए थी, राति जो टाइम अहिड़ो आहे त सभिनी खे तफ़रीब खपे। त मुंहिंजो इहो ई हो त आऊं पंहिंजे मटियारी वारनि जे लाइ, ख़ासि करे नंढड़ा ॿार, उन्हनि जे लाइ हिकिड़ो तफ़रीह जो प्रोग्राम करियां जंहिंमें असांजे फायर वर्क्स बि सुठा थिया, असांजो अल्हम्दुलिल्लाह मिली नगमा बि असांजा थिया, नेशनल एंथम असां पढ़ियो, असां फ्लैग राइज़ कयो, उन खां पोइ असां पाकिस्तान जो केक बि कटियो। अल्हम्दुलिल्लाह शुक्र अल्हम्दुलिल्लाह अल्लाह साईं जे करम सां असां ॾाढो ज़बरदस्त असांजो इवेंट थियो। शादाब, अक्सर काफ़ी नौजवान जे दिल में या ज़हन में इहा ॻाल्हि हूंदी आहे, अक्सर असीं फेसबुक ते ॾिसंदा रहंदा आहियूं त माण्हुनि जो इहो हूंदो आहे पाकिस्तान असांखे ॾिनो छा आहे। इन्हनि माण्हुनि लाइ या इन्हनि भटकियल माण्हुनि लाइ तव्हांजो मैसेज कहिड़ो हूंदो? साईं, पाकिस्तान सभ खां वॾी ॻाल्हि त जेका नेमत असांखे आज़ाद ज़मीन, आज़ाद मुल्क जहिड़ी असांखे नेमत मिली। असां अंग्रेज़नि जा ग़ुलाम हुजूं हा, असां हिंदुनि जे पुठियां हलूं हा, असां ॾे हुते पंहिंजे मज़हब जी आज़ादी न हुजे हा। हींअर असांजे अल्हम्दुलिल्लाह असांजे मुल्क सभु कुझु असांखे ॾिनो हा। कमियूं कोताहियूं हिते कुझु गवर्नमेंट्स अहिड़ियूं अचनि थियूं जंहिंजूं कमियूं कोताहियूं हूंदियूं न, पर असांखे आज़ाद मुल्क आहे साईं। असां ॾे हिते मज़हब जी आज़ादी आहे। असां पंहिंजूं जेके असांजूं मस्जिदूं आहिनि, असां हुते आराम सां इबादत करे सघूं था। अगरि तव्हां 1947 खां पहिरीं जेके तव्हां ॾिसो त हालत इहा हूंदी हुई त असांजा मुस्लमान मस्जिद में निमाज़ पढ़ी कोन सघंदा हुआ। ऐं उहे डॉक्यूमेंट्री फिल्म्स पयूं जंहिंखे आउं चाहियां थो उहे नौजवान असांखे ॾिसनि। ऐं अल्हम्दुलिल्लाह असांजी पाक फ़ौज जूं जेके कुर्बानियूं असांजे मुल्क जे लाइ जंहिं कंहिं लिकियल कोन्हनि, हींअर बि असांजी पाक फ़ौज सरहदनि ते हिफ़ाज़त पई करे, जंहिंजे करे असां सुकून सां निंडूं पिया करियूं। हेॾियुनि वॾियुनि कुर्बानियुनि खां पोइ असांजो मुल्क असांखे हासिलु थियो आहे, जेको कंहिं नेमत खां घटि कोन्हे। ऐं हिनखे अलाह ऐं अलाह जे रसूल जी महिरबानी आहे, क़दुरु करणु घुरिजे असांजे पंहिंजे मुल्क जी। असां ॾे 4 साईं असांजा मौसम अचनि था। कंहिं बि मुल्क में 4 मौसम आहिनि। अल्हम्दुलिल्लाह असांजो जेको अंब आहे, सिंधरी अंब, जेको वर्ल्ड वाइड बेस्ट फ्रूट आहे, जंहिंखे असां सूरे रहमान में फबी अला रबे कुमार त तव्हां अलाह जूं कहिड़ियूं कहिड़ियूं नेमतूं टुकराईंदासीं। 4 मौसम असांजे अचनि, असांजे पहाड़ आहिनि, असांजे रेगिस्तान आहे, असांजे समुंड आहे, असां अलाह साईं तरफ़ असांजे हर नेमत आहे। नेज़ो जेको साईं, जेको वर्ल्ड वाइड नेज़ो एॾो एक्सपेंसिव जेको ड्राई फ्रूट आहे, उहो असांजे वज़ीरिस्तान में अलाए केतिरो नेज़ो आहे जेको। ऐं चवंदो कहिड़ियुनि नेमतुनि खे असां कहिड़ी नेमतुनि खे असां ठुकराईंदासीं। असांखे आज़ाद मुल्क मिलियो हा। बाक़ी यूथ जे लाइ इहो मैसेज आहे त मुस्तक़बिल अव्हां जो आहे, मुस्तक़बिल अव्हां यूथ जो आहे ऐं यंग जनरेशन जो आहे। ऐं चैरिटी बिगिन फ्रॉम होम हिकिड़ो
अंग्रेज़ जो कोट आहे त के नेक कम जी शुरूआत पंहिंजे घर खां कबी आहे त भले केरु कहिड़ो बि हुजे अव्हां पंहिंजे मुल्क सां वफ़ादार रहो अव्हां पंहिंजे मुल्क सां सचा रहो बेशक। अव्हां पंहिंजी नेक कम जी शुरूआत पंहिंजे घर खां करो इंशाअल्लाह ताला बहितर थींदो। सर टीम जो किरदार ज़ाहिर आहे तव्हां चेयरमैन आहियो तव्हांजी सॼी टीम हूंदी हिकिड़ी छा था सम्झो टीम जो कमु हींअर कीअं पियो हले ऐं सॼे टीम में तव्हां कंहिंखे बेस्ट चवणु चाहींदव? साईं मुंहिंजी अलहमदुलिल्लाह वन मैन शो त आई कोन्हे न सही वन मैन शो छा थो करे सघे जेसि ताईं सुठी बेस्ट टीम मिले थी ऐं आउं कोन थो सम्झां त अगरि इहो तव्हां मां सुवालु कयो आहे त आउं इलाही मुश्किलातुनि में फसी वियो आहियां ऐं उनजो जवाबु बि नथो ॾियां छो त मुंहिंजी अलहमदिल्ला जेका मुंहिंजी टीम आहे सॼी ज़बरदस्त टीम आहे। असांजो वाटर सप्लाई जो अमलो ॾिसो तमामु बेस्ट कमु बि करे असांजो टैक्सेशन जो सुठो कमु बि करे असांजो सैनिटेशन जो सुठो पंहिंजो कमु बि करे स्ट्रीट लाइट जो असां सुठो कमु बि करे मूंखे तक़रीबन 12-13 महीना थिया आहिनि 12-13 महीननि में असां हींअर मूं इहो कमु कयो आहे मूं 6 सेप्टेम्बर ते मूं असांजी मोहम्मदी पार्क आहे उन जो मूं शुरूआत कई हुई त मूं चवां उनखे सुठे तरीक़े सां मटियारी वासियुनि लाइ ख़ुशख़बरी आहे ख़ुशख़बरी आहे इंशाअल्लाह 6 सेप्टेम्बर ते असां उनजी ओपनिंग बि असां जो कंदासीं ऐं 6 सेप्टेम्बर असां लाइ ओतिरो ई अहम ॾींहुं आहे जेतिरो असां लाइ 14 अगस्त आहे छो 6 सेप्टेम्बर ते असांजी पाक फ़ौज तमामु वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं हुयूं तमामु वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं जेका जंग थी हुई जंहिंमें अल्हम्दुलिल्लाह पाकिस्तान खे फतेह थी हुई इंडिया खे शिकस्त थी हुई ऐं उन जो असां हिकिड़ो ज़िंदा क़ौम जो मैसेज ॾींदासीं ऐं उन ॾींहुं पंहिंजे हिन पार्क जी ओपनिंग करे ऐं उन ॾींहुं इहो हेतिरनि ॾींहंनि में इहो तव्हांजो सुवाल जवाबु आहे उते ॾींदुसि त मूं उन में पंहिंजी सॼी स्टाफ खे शॉर्ट लिस्ट करे ऐं सॼे जेके जेके सुठो जंहिंजो कमु कयो आहे ऐं शील्ड उते सभिनी खे सर आख़िरी सुवाल हिकिड़ो नंढिड़ो शहर वासियुनि लाइ थोरो पाणी जी कंप्लेन्स आहिनि पाणी थोरो ख़राबु पियो अचे इन जे बारे में भला केसि ताईं थोरो सिस्टम इहो ठही वेंदो ऐं पाणी साफ़ मुहैया थियणु शुरू थींदो? अच्छा साईं अच्छा उन में तव्हांखे इहा पंहिंजो ख़बर हूंदी जी जी ऐं वरी बि तव्हांजे व्यूअर्स खे हिकिड़ो थोरो शॉर्टली ब्रीफ करियां जी जी त असांजी हैदराबाद ब्रांच जेका आहे उतां असांजी हिकिड़ी स्कीम थी हुई 12-13 करोड़ जी स्कीम हुई पर फॉल कोन थी सघी कहिड़ियूं वजूहात हुयूं जंहिंखे बि 8-10 साल थींदा सभु उन वजह कढी कोन सघिया। अच्छा उन ते साईं मूं पंहिंजा जेको मुंहिंजो कमु हो मूं लेटर्स करिया चीफ सेक्रेटरी साहब खे मूं लिखियो मूं पब्लिक हेल्थ मिनिस्टर साहब खे लिखियो DC आहे हुन बिलालिनू मंगी साहब खे मूं लेटर लिखियो हिन यूसुफ शेख साहब खे मूं लिखियो अल्हम्दुलिल्लाह मूंखे हींअर हिकिड़ो सुठी मूंखे इहा पॉज़िटिव मूंखे जेको इहो मिलियो त कमु स्टार्ट थी वियो ज़बरदस्त ठीकु आहे हाणे पाइप बि उन्हनि अञा विछाया कोन पर रखी छॾिया आहिनि जेको तक़रीबन वाटर सप्लाई ताईं इहो डायरेक्ट इहा ब्रांच मां पाणी ईंदो असांजे वाटर सप्लाई में जेको साफ़ शिफ़ाफ़ पाणी हूंदो। अच्छा जेका गंदे पाणी जी शिकायत आहे न उहा तक़रीबन भटी वाटर सप्लाई ठीकु आहे ऐं इहा शइ एडमिट करियां थो बिल्कुलु। अच्छा उहो कीअं थो एडमिट करियां उन में असांजो को ॾोह न आहे हिकिड़ी ॻाल्हि इहा पंहिंजो उन पासे ताईं मूं अॻे बि तव्हांजी कयो इहा जेका असांजी पनुमान शाख आहे इहा मुख़्तलिफ़ ॻोठनि मां गुज़री असां ॾे अचे थी। अच्छा मुख़्तलिफ़ ॻोठनि जेके मुख़्तलिफ़ ॻोठनि पहिरीं ॻाल्हि आहे असांजे ॻोठण सिस्टम आहे उनजो माल बि हूंदो आहे उनजो अलाह ॼाणे त मूं ॾिठो कोन्हे ड्रेनेज सिस्टम अलाए किथे आहे मूं DC साहब खे चयो मतिलबु हीअ जेका शाखनि में हीअ जेका शाख अचे थी इन में गंदो पाणी सिर्फ़ु इन करे थो अचे जीअं असांजो इहो पाणी जो पौंडनि में किरे थो पौंड असांजा एॾा वॾा कोन्हनि जीअं पौंड में केॾो यकदमि असां सप्लाई थिए थो उनखे थोरो टाइम मिले उहो फिल्टर सुठे ऐं फिल्टर थिए थो अञा सुठे तरह फिल्टर थी वञे जंहिंजे करे हाणे इंशाअल्लाह ताला तव्हां दुआ कजो इंशाअल्लाह ताला हीअ असांजो हैदराबाद ब्रांच जीअं ई इहो थी वेंदो हलियो त इंशाअल्लाह ताला इहो ॾाढो ज़बरदस्त साफ़ शिफ़ाफ़ पाणी हूंदो ऐं हिन जे लाइ बि मूं DC साहब खे अर्ज़ु कयो DC साहब मूंखे पॉज़िटिव उन फीडबैक ॾिनो आहे त इंशाअल्लाह ताला आऊं इहो कोशिशि करे तव्हांखे जेके मुख़्तलिफ़ ॻोठनि मां गुज़रनि था अगरि कंहिं ॻोठनि जो माल मतो आहे ऐं उन्हनि खे चवंदुसि त भाउ महिरबानी करे पंहिंजे माल खे तव्हां शाखनि जे खां परे रखो ज़बरदस्त इंशाअल्लाह ताला सुठो महिरबानी थैंक यू सर तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु असांखे ॾिनो। व्यूवर्स अॼु आज़ादी जे ॾींहं ते सभिनी दोस्तनि खे आज़ादी जी खोड़ सारी मुबारकूं जोश ऐं जज़्बो पाण में लाज़मी विझो
छो जे आज़ादी हिकु नेमत आहे, आज़ादी हिकु वॾी नेमत आहे। पंहिंजो तमामु घणो ख्यालु रखिजो। इन उम्मीद सां ख़ुदा हाफ़िज़ चवां थो त मुंहिंजे प्रोग्राम को शेयर ज़रूरु कंदो, मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदो। पंहिंजो तमामु घणो ख्यालु रखंदो। वरी कंहिं ॿिए प्रोग्राम सां तव्हां सां गॾु। अल्लाह हाफ़िज़।